शिकारपुर रिपोर्ट ब्यूरो चीफ अब्दुल गनी भयो। सिंधी अदबी संगत सिंध मर्कज़ जे सॾ ते सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम जे मोट में सिंधी अदबी संगत शाख चक पारां चक शहर में पंजगली चौक ते वॾे अरसे खां बंदि पियल पब्लिक लाइब्रेरी जे आॾो मुज़ाहिरो कयो वियो। अदीबन ऐं शाइरनि घुर कई त सिंधीअ समेत मुल्क जे सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सिंध में सरकारी तोड़े ख़ानगी दफ़्तरनि में लाज़मी तौर सिंधी ॿोली कतब आंदी वञे। मुज़ाहिरे में सीन अलफ सीन चक जो सेक्रेटरी हाकिम मर, ॿिया अदीब शाइर उस्ताद राही रशीद सूमरो, आज़ाद बुखारी गनी गमदल, मोहम्मद हुसैन महर, अनवर सूमरो समेत सिविल सोसाइटीअ मां डॉक्टर मुकेश बुढाणी, जमाल शाह, राजा सागर महर, असगर कुरैशी, सारंग अली महर, चक प्रेस क्लब जो सदर गुलाम रसूल जतोई, अब्दुल रज़ाक बिरोही, गुलजार अली सेठार ऐं ॿिया शरीक थिया।